उन दर्दनाक वाक़े जो, उन ॾुखोईंदड़ वाक़े जो उहे साॻिया ई लफ़्ज़ आहिनि त ॿुधाइण वक़्तु बि तकलीफ़ थिए थी, ॿुधण वक़्तु बि तकलीफ़ थिए थी। ऐं मतिलबु हिकिड़ो उन वाक़िअनि खे बयानु करण जे लाइ ॼण लफ़्ज़ ई न आहिनि मिलंदा। एतिरी तकलीफ़, एतिरी पीड़ा मां यकीनी तौर ते ॿुधण वारो, ॿुधाइण वारो सभु असां गुज़रंदा आहियूं, पर हक़ीक़त आहे, समाज जी हक़ीक़त आहे, इन क़िस्म जा वाक़िआ रोज़ु थियनि पिया ऐं तकलीफ़ ॾींदड़ वाक़िआ थियनि पिया। सॼी सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि में चाइल्ड अब्यूज़, ॿारनि सां ॾाढा ई जो ॿारनि सां ज़्यादती वारा वाक़िआ पेश अचनि पिया। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में, पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में ज़रूरु थियनि था, पर असां पाण सिंध जी ॻाल्हि कंदासीं त सिंध में इन क़िस्म जे वाक़िअनि में वाध रिकॉर्ड कई वञे पई। इन्हनि क़िस्म जा वाक़िआ जेके आहिनि उहे रुकजण जो नालो न पिया वठनि। 1.5 महीनो पहिरियां टंडे अलियार में बि मासूम नींगर नरेश कुमार खे इज्तिमाही बदफ़ैली जो निशानो बणायो वियो ऐं उनजो लाश केले जे बाग़ मां मिलियो, उनखे क़तल बि कयो वियो। उन में कहिड़ी अॻुभराई थी सघी आहे ऐं उन में जेकॾहिं ॻाल्हि कजे त जवाबदार गिरफ़्तार बि थिया आहिनि। जेको मुख्य जवाबदार आहे उन एतराफ़ बि कयो आहे त हुन ऐं ॿिया जेके उनजा साथी हुआ उन्हनि मिली करे उन मासूम सां ज़ुल्म कयो, ॾाढ कयो, जबर कयो।